वज़ीर आज़म शहबाज शरीफ ॾींहनि जे दो सरकारी दौरे ते क़तर रवानो। शहबाज शरीफ दोहा में गॾियल क़ौमनि जी घटि तरक़ी याफ़्ता मुल्कनि बाबति कॉन्फ्रेंस में शिरकत कंदो। वज़ीर आज़म जूं क़तरी अमलदारनि ऐं कॉन्फ्रेंस में शरीक अॻवान सां मुलाक़ात बि शेड्यूल। तहरीक इंसाफ चेयरमैन इमरान खान मुल्की मसइलनि जे हल लाइ सभिनी सां गॾिजी वेहण जी आश करे छॾी। संदसि चवणु आहे त मुल्की मसइलनि जे हल लाइ सभिनी लाइ ठाह ऐं ॻाल्हियुनि लाइ तयारु आहे। मुल्क लाइ सभिनी खे माफ़ करे सघे थो। साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंड न थी त मुल्क दुबनि में फासी वेंदो। जेसिताईं इलेक्शन न थी थिए मुल्क बहरान मां निकिरी न सघंदो। रो रड़ियूं कर या मातम तोसां को बि ठाह करण लाइ तयारु न आहे। तोखे ठाह न पर एनआरओ घुर्जे। फॉरेन एजेंट घड़ी चोर आर्मी चीफ सां छो थो मिलणु चाहे। घड़ी चोर ऐं फॉरेन एजेंट सां केर बि ठाह नथो करणु चाहे। सुद समावारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जो इमरान खान जी आच ते रद्द अमल। पीपल्स पार्टी इमरान खान सां गैर मशरूत ॻाल्हियुनि लाइ तयारु। पीपल्स पार्टी अॻवान कमर ज़बान कायरा चयो आहे त जेकॾहिं इमरान खान का शर्त रखी त पोइ साणस ॻाल्हियूं न थींदियूं। केतिरो बि सख़्तु रवैयो छो न हुजे सियासत में ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। असां कहिड़ो गुनाह कयो आहे त जो माफ़ी वठूं उहो नथो थी सघे त इमरान खान चए ऐं चूंडूं करायूं वञनि। इलेक्शन जो वक़्तु वेझो आहे। जल्द समूरे मुल्क में आम चूंडूं थींदियूं। लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड नज़ीर अहमद नैब जो नओं चेयरमैन मुक़र्रर। वज़ीर आज़म शहबाज शरीफ मुख़ालिफ़ दर्जे अॻवान राजा रियाज़ सां मशवरे खां पोइ नओं नैब चेयरमैन मुक़र्रर करे छॾियो। पीटीआई नैब चेयरमैन जी मुक़र्ररी वारे अमल खे तकरारी क़रार ॾेई छॾियो। फवाद चौधरी जो चवणु आहे त क़ौमी एहतसाब ब्यूरो जे चेयरमैन जी मुक़र्ररी जो अमल तकरारी आहे। अदालत तहरीक इंसाफ जे मेंबरनि जी इस्तीफ़ा जो नोटिफिकेशन मुअत्तल करे चुकी आहे ऐं तहरीक इंसाफ शाह महमूद कुरैशी खे मुख़ालिफ़ धुर अॻवान नामज़द कयो आहे। उन करे नैब चेयरमैन जी मुक़र्ररी में हुकूमत ऐं अपोज़िशन जे सलाह मशवरे जो अमल क़ानूनी तौर ते नाहे थियो। सिंध तरक्की पसंद पार्टी तरफां डिजिटल आदमशुमारी ख़िलाफ़ कराची में 16 ॾींहं जी बुख हड़ताल शुरू। डॉक्टर क़ादिर मक़सूद जो चवणु आहे त डिजिटल आदमशुमारी जे नाले ते सिंध सां नाइंसाफ़ी कई पई वञे। हू ॻणप न क़बूलींदा। तकड़ में आदमशुमारी कराइण सुठो अमल नाहे। MQM पंहिंजे मुफ़ादनि लाइ आदमशुमारी कराए रही आहे। सिंध में का बि मज़बूत पार्टी नाहे जेका माण्हुनि खे आदमशुमारी कराइण खां रोके। मुराद अली शाह समूरी हयाती बैंक में नौकरी कई। खेसि सिंध जी तारीख़ बि यादि नाहे। सिंध यूनाइटेड पार्टी जो महांगाई करप्शन ऐं डिजिटल आदमशुमारी ख़िलाफ़ कराची लाइ निकितल लॉन्ग मार्च मंज़िल तरफ़ रवां दवां। मुख़्तलिफ़ हंधनि ते शानदार आजियां गुलनि जी वर्खा। अॻवाननि जो चवणु आहे त डिजिटल आदमशुमारी ज़रिए सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील कयो पियो वञे। हुक्मराननि सिंधी क़ौम खे मानी गभे लाइ परेशान करे छॾियो आहे। महांगाई सबबि बदमनी वधी वई आहे पर हुक्मराननि खे का बि परवाह नाहे। कराची जे इलाक़े सोराब ॻोठ वेझो गबोल शाहीन कॉलोनी में हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो। लाश अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो पुर मज़ाहमत खां पेश आयो। कराची टोल प्लाज़ा भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। जवाबदार फरार। कराची जे इलाक़े लांढी मुर्तज़ा चौरंगी भरिसां डंपर जो मोटरसाइकिल खे टक्कर। 3 ॼणा फ़ौत। रेस्क्यू ज़रियनि जो चवणु आहे त फ़ौतुनि मां 2 जी सुञाणप मोहम्मद इमरान ऐं तनवीर जे नालनि सां थी। मर्ज जिना अस्पताल मुंतक़िल। ड्राइवर फरार। पुलिस डंपर खे तहवील में वठी छॾियो। मीरपुर साकरे में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर यूसुफ शाहीन जे वॾे भाउ जो घर मां लाश हथ। संदसि वारसनि तरफ़ां क़त्ल जो शक ज़ाहिर। पुलिस मर्ड पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। SHO साकरो जो चवणु आहे त मुकमल जांच खां पोइ वधीक कार्रवाई कई वेंदी।
PSL 8 जा मुक़ाबला जारी। अॼु इस्लामाबाद यूनाइटेड ऐं कोयटा ग्लैडिएटर्स विच में दंगल मैच शाम 7 वॻे शुरू थींदी।